अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां आहियां हमीदा अंजुम। नाज़रीन, पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंजाब जी तरक़ी ऐं अवाम रिलीफ लाइ सियासी तावन जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। लाहौर में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें पीपी जे नुमाइंदगी हसन मुर्तज़ा, नदीम अफ़ज़ल चन्न ऐं हैदर गिलानी कई, जॾहिं त पंजाब जे वज़ीर आला जी नुमाइंदगी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब कई। पीपी अॻवाननि अवाम जी तरक़ी लाइ वज़ीर आला मरियम नवाज़ तरफ़ां खयल क़दमनि जी तारीफ़ कई। अॻवाननि चयो त अवाम खे सोलर सिस्टम जी फ़राहमी में तावन जो अमल अॻियां वधायो वेंदो। मौसमियाती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण, अमन अमान ऐं IT खे बेहथी ॾियारण जे लाइ बि तावन जारी रहंदो। उन मौक़े ते अली हैदर गिलानी चयो त अवामी रिलीफ जे फार्मूले ते इतफ़ाक़ करण ते वज़ीर आला ऐं नून लीग जा थोराइता आहियूं। रंडकुन खे ख़तमु करे अॻियां वधण सां ई अवाम खे इतिहाद हुकूमत जा समर मिलंदा। उन खां अलावा मरियम औरंगज़ेब चयो त इतिहादी पार्टियुनि सां गॾु हलण जी पॉलिसी ते अमल करे रही आहे, जॾहिं त हसन मुर्तज़ा चयो त इख़्तिलाफ़ राय असांजो बुनियादी हक़ आहे। अवामी मसइलनि खे गॾिजी हल करण ते इतफ़ाक़ करियूं था।